अस्सलाम वालेकुम। उमर जो अचो त शुरुआत कई। अस्सलाम वालेकुम दोस्तों, सिंधी यूट्यूब कोर्स 2021 जी पहिरीं वीडियो में भलीकार। आहियां महबूब उमर जो ऐं अॼु तव्हांखे ॿुधाईंदुसि यूट्यूब मुतालिक़ थ्योरी, मतिलबु त यूट्यूब मुतालिक़ आम ॼाण, उमूमी सवाल। हीउ पहिरियों एपिसोड आहे। अॻिते हली असां प्रैक्टिकल सिखंदासीं। हिन वीडियो खे पूरो ज़रूरु ॾिसिजो जेकॾहिं तव्हां बिगिनर आहियो या वरी तव्हां यूट्यूब ते ऑलरेडी कमु करियो पिया, कुझु तव्हांजा सब्सक्राइबर्स आहिनि ऐं यूट्यूब ते कामयाबु थियणु चाहियो था त हिन वीडियो खे पूरो ज़रूरु ॾिसिजो। अचो त शुरूआत कयूं। जेकॾहिं तव्हां मुंहिंजे चैनल ते नवां आहियो त सब्सक्राइब करणु न विसारींदा, घरो घड़ी घंटी जे निशान ते ज़रूरु क्लिक कयो जीअं ईंदड़ हर नई वीडियो जी नोटिफिकेशन तव्हांखे मिली सघे। दोस्त, तव्हां इहो सोचे रहिया हूंदो त मुंहिंजो इहो हिकिड़ो ई चैनल आहे ऐं इन ते ई मूं कमु कयो आहे। बिल्कुलु बि न। पहिरीं तव्हांखे ॿुधाईंदो हलां, जेकॾहिं तव्हां यूट्यूब ते अचणु चाहियो था त तव्हांखे कहिड़ियुनि ॻाल्हियुनि जो ख़्यालु रखिणो आहे। पहिरीं शइ, तव्हां यूट्यूब ते अचणु छो था चाहियो, तव्हां करणु छा था चाहियो, राइट। काफ़ी सारा दोस्त मूंखां इहो पुछंदा आहिनि त असां कहिड़ी कैटेगरी में वीडियोज़ ठाहियूं, कहिड़ी कैटेगरी में चैनल ठाहियूं। तव्हां यूट्यूब ते अचो था, चैनल ठाहियो था ऐं तव्हांखे कैटेगरी जी ख़बर न आहे त पोइ तव्हां यूट्यूब ते न अचो। जेकॾहिं तव्हां हिन वक़्तु का जॉब करे रहिया आहियो, तव्हां स्कूल में स्टूडेंट आहियो या वरी तव्हां को ॿियो कमु करे रहिया आहियो जेको तव्हांजो सोर्स ऑफ इनकम आहे, जंहिंसां तव्हांजी कमाई थिए थी, त उहो छॾे करे तव्हां यूट्यूब जी तरफ़ बिल्कुलु बि न अचो। जेकॾहिं तव्हां वटि फ्री टाइम आहे, तव्हां फारिग आहियो, वांदा आहियो ऐं तव्हां वटि अलाह जे तरफ़ां हर इंसान में का ख़ूबी हूंदी आहे, तव्हां वटि को टैलेंट आहे, तव्हां अचो यूट्यूब ते। पोइ तव्हां देरि छो पिया कयो? तव्हांखे ई ख़बर हूंदी तव्हां वटि कहिड़ो टैलेंट आहे। तव्हां सिंगिंग सुठी करे सघो था, तव्हां सुठा फोटोग्राफर आहियो, फ़ोटो सुठा क्लिक करे सघो था, तव्हां सुठा गेमर आहियो, तव्हां गेमिंग सुठी करे सघो था, उन ते बि तव्हां चैनल ठाहे सघो था। उन खां अलावा तव्हां प्रोग्रामर आहियो, तव्हां प्रोग्रामिंग करे सघो था, उहो सेखारे सघो था। खोड़ सारियूं कैटेगरीज़ आहिनि। तव्हां वञी करे यूट्यूब ते सर्च कयो त तव्हांखे खोड़ सारियूं कैटेगरीज़ मिलंदियूं। इवन जेकॾहिं तव्हां हिकु मौलवी आहियो, पंहिंजे दीन जी प्रचार करणु चाहियो था, पंहिंजे दीन खे फैलाइणु चाहियो था, पंहिंजी स्पीच छॾणु चाहियो था, छॾे सघो था, तव्हां चैनल ठाहे सघो था। पर कुझु शर्त आहे, चैनल ठाहिण खां पहिरीं तव्हां वटि हिननि टिनी शयुनि खे ॾिसणो आहे। पहिरियों, तव्हांजो हुन कम में शौक़ु आहे जेको तव्हां करणु चाहियो था चैनल ते। नंबर 2, छा जंहिं कम में तव्हांजो शौक़ु आहे उहो तव्हांखे अचे थो। नंबर 3, जेको कमु तव्हांखे अचे बि थो, तव्हांजो शौक़ु बि आहे, हुनजो बाज़ार में वैल्यू आहे न। इन्हनि टिनी शयुनि खे मिलाए करे, टिनी मसालनि खे मिलाए करे जेका बिरयानी ठहे थी उनखे हलायो। चवण जो मतिलबु इहो त इन्हनि टिनी कमनि खे गॾे करे जेकॾहिं तव्हां जेको टॉपिक चूंडियो था उनखे हलाईंदो, तव्हांजो चैनल बिल्कुलु कामयाबु तरीन चैनल थींदो। ठीकु आहे। ऐं पोइ तव्हांखे चैनल ठाहिणो आहे ऐं चैनल जो नालो, चैनल फ़िलहालु न ठाहियो, तव्हांखे 10 वीडियोज़ ठाहिणियूं। इहो यूट्यूब कोन थो चवे, आउं थो चवां, इहो मुंहिंजो एक्सपीरियंस आहे। कॾहिं कॾहिं माण्हू कंहिंजी सक्सेस मां सिखंदो आहे, तव्हां मुंहिंजे फेलियर मां सिखो। मूं जेकी ग़लतियूं कयूं आहिनि उहे मूं जेकी ग़लतियूं कयूं आहिनि, ऐं नथो चाहियां तव्हां पंहिंजे फ्यूचर में उहो ग़लतियूं कयो। ठीकु आहे। उनखे ॾिसो, उन्हनि जे हवाले सां उन्हनि जा जेके टाइटल आहिनि यूट्यूब ते सर्च कयो, सुठा टाइटल ठाहे रखो। टाइटल कहिड़ो ॾिजे, डिस्क्रिप्शन में छा लिखिजे, टैगनि में छा लिखिजे, थंबनेल कीअं ठाहिजे, उनजे बारे में आउं हिकिड़ी अॻी वीडियो में तव्हांखे ॿुधाईंदुसि, जंहिंमें आउं तव्हांखे हिकिड़ो मुकमल वीडियो अपलोड करण जो तरीक़ो ॿुधाईंदुसि। ठीकु आहे। फ़िलहालु तव्हां 10 वीडियोज़ ठाहे रखियो ऐं हाणे 10 थंबनेल बि तव्हांखे ठाहिणा आहिनि। तव्हांजी वीडियो में जेको कुझु आहे उनखे तव्हांजो टाइटल, उनखे तव्हांजो इहे डिस्क्रिप्शन, उनखे तव्हांजा टैग नथा शो कनि, उनखे तव्हांजो थंबनेल शो कंदो आहे। तव्हां जॾहिं बि यूट्यूब ते विया आहियो, तव्हां वञी करे का वीडियो ॾिठी आहे त उनजो टाइटल पढ़ी तव्हां वीडियो कोन ॾिठी हूंदी, उनजी डिस्क्रिप्शन पढ़ी तव्हां उहा वीडियो कोन ॾिठी हूंदी। हीअ वीडियो जेकी तव्हां ॾिसी रहिया आहियो हिन वक़्तु, इहा बि तव्हां थंबनेल पढ़ी वीडियो ॾिठी हूंदी। थंबनेल हमेशह अट्रैक्टिव ठाहियो, मतिलबु त पुरकशिश ठाहियो। उनखां पोइ तव्हां 10 वीडियोज़ ठाहियो ऐं 10 थंबनेल बि तव्हां अट्रैक्टिव ठाहिया। सही। हाणे तव्हांखे छा करणु घुरिजे? हाणे तव्हांखे सिर्फ़ु 10 वीडियो ठाहे बसि न आहिनि करणियूं, हाणे तव्हांखे चैनल ठाहिणो आहे ऐं रेगुलर रोज़ानी बेसिस ते वीडियोज़ ठाहिणियूं आहिनि। सही। रेगुलर तव्हां टाइम कोन हूंदो। तव्हां यूट्यूब ते जेतिरो टाइम कमु कयो था न, एतिरो टाइम ई तव्हांखे कढणो आहे। ऐं यूट्यूब ते अचण खां पहिरीं तव्हांखे कहिड़ियूं कहिड़ियूं शयूं घुरिबल आहिनि। तव्हांखे न को माइक घुरिबल आहे,
न को तव्हांखे ट्राईपॉड घुर्बल आहे, न को तव्हांखे कंप्यूटर घुर्बल आहे, न को तव्हांखे का मतिलबु हेवी कैमरा घुर्बल आहे, तव्हांखे घुर्बल आहे तव्हांजी मोबाइल जेके तव्हां वटि ऑलरेडी आहे। सही, उन में तव्हां रिकॉर्डिंग करे सघो था। ऐं यूट्यूब जे हवाले सां कहिड़ियूं एप्लीकेशन आहिनि जेके तव्हांजी मोबाइल में हुअणु घुरिजनि, उन जे बारे में मां पूरी हिकिड़ी वीडियो ठाहे चुको आहियां जेका तव्हांखे आई बटन में मिली वेंदी, उहो ॾिसी वठिजो, ठीकु आहे। ऐं उन खां अलावा तव्हां वटि इहे एप्लीकेशनूं अचण खां पोइ तव्हां उन में रिकॉर्डिंग करे सघो था, पंहिंजी आवाज़ खे बग़ैर माइक जे बहितरीनु आवाज़ तौर ते पेश करे सघो था। ऐं उन खां अलावा तव्हां वीडियो खे एडिट करे सघो था। उन जे बारे में मूं पूरी वीडियो ठाही आहे जंहिंमें मूं तव्हांखे हर हिकु शइ सेखारी आहे त तव्हां पंहिंजी मोबाइल में वीडियो खे कीअं एडिट करे सघो था। हीअ जस्ट हिकिड़ी थ्योरी आहे जेके मूं तव्हांखे ॿुधाई आहे तयारी जे लाइ। तव्हां वटि सिर्फ़ु हिकिड़ी मोबाइल रिक्वायर्ड आहे। कहिड़ियुनि शयुनि जो तव्हांखे ख़्यालु रखिणो आहे, तव्हांजो शौक़ु छा आहे, सही, ऐं तव्हांजो जेको शौक़ु आहे उहो उनजो वैल्यू आहे या न। जेकॾहिं तव्हां ॾिसो, ज़िंदगी आसान ज़िंदगी, ख़ुशहाल ज़िंदगी जीअण जा ॿ तरीक़ा आहिनि। जेको कुझु चाहियो था उनखे हासिलु कयो, ऐं जेको कुझु हासिलु आहे उनखे चाहिणु शुरू कयो। ॿिन्ही में तव्हां ख़ुशहाल ज़िंदगी मतिलबु गुज़रंदी। जेकॾहिं तव्हांजो जेको शौक़ु आहे ऐं उहो तव्हांखे अचे कोन थो, उन जे बारे में तव्हां यूट्यूब ते सर्च कयो, हज़ारे वीडियोज़ तव्हांखे मिली वेंदियूं, तव्हां उन जे बारे में सिखी सघो था। ऐं जेकॾहिं तव्हांखे उहो ठाहिणु बि अचे थो ऐं तव्हांजो शौक़ु बि आहे, पर बाज़ार में उनजो वैल्यू न आहे। जीअं मिसाल तौरु स्टेटस, काफ़ी सारा दोस्त स्टेटस ठाहींदा आहिनि, स्टेटस, त तव्हां बिल्कुलु ग़लति आहियो। उहो कंटेंट ठाहियो जंहिंजो बाज़ार में वैल्यू हुजे। ऐं हा, हिते हिकिड़ी ॻाल्हि आउं मैंशन कंदो हलां त काफ़ी सारा दोस्त हिकिड़ी वीडियो ठाहे यूट्यूब ते पोइ कमेंट में लिखंदा आहिनि ख़ुदा जे वास्ते सपोर्ट वग़ैरह वग़ैरह। यार, हिकिड़ी वीडियो ते तव्हांजी आउं कहिड़ी सपोर्ट करियां? तव्हां घटि में घटि 50 वीडियोज़ त रेगुलर ठाहियो, 50 वीडियोज़, 100-200 ठाहियो, बहरहाल 50 वीडियोज़ ताईं तव्हां रेगुलर कमु कयो। ऐं तव्हांखे गारंटी ॾियां थो 0 to 1000 सब्सक्राइबर्स जी ऐं 4000 वॉच टाइम, 4000 कलाक वॉच टाइम। त ही हुई पहिरीं वीडियो जंहिंमें मूं तव्हांखे थ्योरी ॿुधाई, तव्हांखे छा छा करणु घुरिजे। तव्हां जेकॾहिं सम्झ में न आहे आयो त वीडियो खे हिकु भेरो ॿीहर वरी बि ॾिसी सघो था। ऐं मिलां थो तव्हां सां अॻिए एपिसोड में। ऐं उन खां अलावा पंहिंजी टेक्निकल वीडियोज़ ईंदियूं रहंदियूं नई चैनल ते। अल्लाह हाफ़िज़, गुड बाय।